मां पहिरियों बि चयो बाद में चयो पूरे दुनिया जे मज़हबनि खे रिसर्च कयो, पूरी दुनिया जे मज़हबनि खे रिसर्च कयो। सभिनी मज़हबनि मां पहिरें में पहिरियों जेको तव्हांखे गैरत सेखारींदो न उहो इस्लाम आहे, उहो इस्लाम आहे। इहो जेको आहे गैरत सेखारींदो आहे। बक़ाइदा ॿियनि मज़हबनि खे रिसर्च जे टाइम कयो, हली हली को मज़हब जेको आहे तव्हांखे ज़िना खां त रोकींदो, पर उहो मज़हब चवंदो शराब पीओ, उहो शराब पीओ। वरी को मज़हब शराब खां रोकींदो, वरी चवंदो ज़िना तव्हां कयो, ज़िना तव्हां कयो। को मज़हब जेको आहे क़तल जी इजाज़त ॾिए थो, क़तल कयो। वाहिद हिकिड़ो हिन सरज़मीन ते जेको आहे हिकिड़ो मज़हब आहे जंहिंखे इस्लाम चयो वेंदो आहे, उहो चए थो ज़िना बि न कयो, क़तल बि न कयो, शराब बि न पीओ, व्याज बि न हलायो, ठगी बि न कयो, ॿ नंबरी बि न कयो, धोखेबाज़ी बि न कयो, फिराड बि न कयो। जेके बि बदमाशी वारा कम आहिनि सभिनीनि खां जेको आहे इस्लाम रोके थो, सभिनी खां इस्लाम रोके थो। जेकॾहिं को मुस्लमान करे थो, जेकॾहिं को मुस्लमान करे थो, इहो इन जो कतन दलील न आहे त को इस्लाम इजाज़त ॾिए थो। इस्लाम रोके छॾियो आहे, इस्लाम सभिनी बदमाशियुनि कमनि खां रोके छॾियो आहे। जेकॾहिं को मुस्लमान करे थो, मुस्लमान पंहिंजो मुक़ररो पाण थो करे। बाबा औलाद हूंदी आहे, पीउ ऐलान कंदो आहे जेको मुंहिंजो फर्मा बरदार थींदो उनखे मां फलाणियूं फलाणियूं शयूं अदा कंदुमि। सभु पुट फर्मा बरदार नथा थी सघनि, उनजे अंदरि चंद जेके आहिनि पुट जेको आहे फर्मा बरदार थींदा, हालांकि आहिनि 5 ई पुट इन जा। पोइ उनजे अंदरि 4 जेको आहे फर्मा बरदार जेकॾहिं थियनि था, हिकिड़ो जेकॾहिं नाफ़रमान थिए थो त इहा जेको आहे पीउ जी तरफ़ निस्बत न कई वेंदी त बाबा इहो कोई हिन जो पुट ई न आहे। बाबा पुट आहे पर नाफ़रमान आहे, मुस्लमान आहे पर ख़ताकार आहे, मुस्लमान आहे पर ख़ताकार आहे। इन जो कतन इहो दलील न आहे त कोई इस्लाम इजाज़त ॾिए थो। इस्लाम रोके छॾियो, इस्लाम मना करे छॾी, इस्लाम हिकिड़ो ठपो लागू करे छॾियो त हिन सभिनी बदमाशियुनि सां, सभिनी बदमाशियुनि वारे कम सां इस्लाम जो तालुक़ु आहे ई न। जेके बि बदमाशी वारा कम आहिनि इहे इस्लाम खां ॿाहिरि आहिनि।